जय झूलेलाल। जय सिंधी। असां सिंधी आहियूं। सिंधी भाषा के हिमथाइण लाइ जेके असांजा कलाकार महिनत करे रहिया आहिनि, उन्हनि थीम जेका ठाही आहे, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, नारी शक्ति। नारी शक्ति ते ठहियल पिक्चर वरदान सचपच में वरदान आहे। नारी शक्ति जो रूप ॾेखारियो वियो आहे पिक्चर में, जेका पंहिंजनि बचड़ियुनि खे, पंहिंजनि नियाणियुनि खे, पंहिंजनि धीअरुनि खे बचाए करे, पढ़ाए करे औज ते आणे थी पई। उहा आहे नारी शक्ति। नारी शक्ति घणो कुझु करे सघंदी आहे। असां उन नारी शक्ति खे हिमथाइण लाइ हिन वरदान पिक्चर खे ज़रूरु ॾिसंदासीं ऐं कलाकारनि जी हिमत अफ़ज़ाई कंदासीं। सभिनी उल्हासनगर भाउरनि भेनरुनि खे निमाणी वेनती आहे त हीअ पिक्चर परिवार समेत ज़रूरु थिएटर में अची करे ॾिसनि ऐं कलाकारनि जी हिमत अफ़ज़ाई थींदी हिन में, ऐं सभई सिंधी सिंधियत खे वधाइण लाइ ज़रूरु वरदान वरदान न्याणिया वरदान वरदान।